छा तव्हां खे ख़बर आहे त हिन साल सिंध में गर्मी सिर्फ़ पुराणा रिकॉर्ड न तोड़ींदी पर ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ई बदिलाए छॾींदी। माहिरनि मूजिबि 140 सालनि खां पोइ अहिड़ी गर्मी जी लहर अची रही आहे जो जैकबाबाद खां वठी कराची ताईं पूरी सिंध बाहि जीअं करंदी। सवाल इहो थिए थो, असांजी सिंध जिथे पाणी जे मसइले खे अॻे ई मुंहुं ॾेई रही आहे, बिजली जा मसाइल, इंफ्रास्ट्रक्चर, काफ़ी सारा मसाइल आहिनि, त पोइ एॾे वॾे बुरहान खे आख़िर कीअं मुंहुं ॾींदी। अचो त असल मामले खे सम्झूं था। वॾे में वॾो मसइलो इहो आहे त असां ॿेलनि खे मुकमल तौरु ख़तमु करे छॾियो। दोस्तो, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असां ॾिसंदा हूंदा हुआसीं त असांजे आसपास में वॾी वणकारी ऐं सरसब्ज़ो शादाब बाग वग़ैरह हूंदा हुआ, जेके हाणे मुकमल तौरु ख़तमु थी चुका आहिनि। साईं मुंहिंजा न रुॻो सिर्फ़ु ॻोठनि में पर शहरनि में बि असां ॾिसंदा हुआसीं त आसपास सराउंडिंग में हिकु सरसब्ज़ शादाब वणकारी हूंदी हुई, जंहिंखे असां वढे करे सीमेंट जा शहर ठाहे छॾिया ऐं हाणे उन्हनि शहरनि में असांजो दम घुटिजी रहियो आहे। पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें 60 to 70% एग्रीकल्चर ते हलंदो आहे। दोस्तो, अगरि एतिरी गर्मी थी रही आहे त ज़राए ते बि इन जा असर पइजी सघनि था। हारी ऐं ज़मींदार भाइरनि खे आउं इहो मशवरो ॾियणु चाहींदुसि त फसलनि जी चूंड ॾिसी वाठी पोइ कनि। असां अहिड़ा ॿिज इस्तेमालु कयूं जेके कलर ऐं सख़्तु गर्मी खे बर्दाश्त करे सघनि ऐं पाणी जी खोट में सट सही सघनि। ऐं हिकिड़ी ॿी सजेशन ॾियणु चाहींदुसि त वोणनि जी पोख में जल्दबाज़ी न कजो। तव्हांखे ख़बर आहे त वोण ज़्यादा पाणी कंज़्यूम कंदा आहिनि। साईं मुंहिंजा सिर्फ़ु फसल न बल्कि असांजा जानवर ख़तरे में आहिनि। जॾहिं गर्मी पद 45 सेंटीग्रेड खां मथे थिए थो त जानवरनि खे बि झटिको लॻी सघे थो। उन करे उन्हनि खे थधी छांव में रखो ऐं उन्हनि खे मुसलसल पाणी पीआरींदा रहो। साईं मुंहिंजा जानवरनि खां पोइ हाणे अचूं था इंसाननि ते। इंसाननि खे बि गर्मी पद खां हिफ़ाज़त करणु घुरिजे। घर मां निकिरण वक़्तु पंहिंजे मथे खे ढकियो या पंहिंजी सकाफ़त यानी सिंधी टोपी ऐं अजरक जो इस्तेमालु तव्हांखे गर्मी खां बचाए सघे। दोस्तो, पंहिंजे मथे खे ढकियो ऐं मुसलसल पाणी पीअंदा रहो, छो जो इन ई सिचुएशन में डिहाइड्रेशन जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। इन करे पाणी जो मुसलसल इस्तेमालु कंदा रहो। आख़िर में तव्हांखे हथ ॿधी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे पंहिंजे आसपास वण लॻायो, छो जो सिंध जो मुस्तक़बिल तव्हांजे मुंहिंजे हथ में आहे। छो जो ग्लोबल क्लाइमेट चेंज न रुॻो सिर्फ़ु सिंध जो मसइलो आहे पर इहो पूरी काइनात जो मसइलो आहे। जॾहिं दुनिया ग्लोबल क्लाइमेट चेंज जी वार्निंग खे मुंहुं ॾेई रही आहे, इन मामले में गवर्नमेंट खे बि घुरिजे त असांजे आसपास वणकारी शुरू कई वञे। अचो त गॾिजी वण लॻायूं, पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल खे बचायूं। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिश पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई हुजे त लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़। वण लॻायो, सिंध जो मुस्तक़बिल पाण बचायो।